This program is sponsored by Sound Solutions, Sunil Tharyani and RV Computers, Vinod Moolchandani. This program is co-sponsored by Supreme Universal. और भाई लोग क्या बोलता है, आज अपुन आएगा, आज अपुन तुमको एंटरटेन करेगा और ढक्कन से इसी तुम लोग भाग गए रहेगा। अरे आज अपुन देख के एंटरटेन करता है। क्या बे, चल वट यहाँ से तू। कौन है रे तू? तू मेरे एरिया में खड़े हो रहा है और मेरे को नहीं जानता है तू। हाँ तो क्या है, थोड़े टाइम में अपना ही एरिया बनाएगा ये मैं देख लेना। चल अपना भाषण बंद कर, वट यहाँ से याद तू। रखना, जो मैंने कमिटमेंट कर दी मैं खुद की भी नहीं सुनता हूँ। इतना गंदा डायलॉग मारता है रे, ठीक है। इतना पुराना डायलॉग। हे भगवान, कोई बचाओ इसको, मेरे हाथों से पिटेगा। लेकिन क्या आज ना मैं तुम सबको एक सिंधु दर्शन का बिल्कुल मस्त प्रोग्राम दिखाने वाला है। क्या एक नई सदी, कंप्यूटराइज जमानो, दुनिया में अटकल 5 करोड़ सिंधी, सॼी दुनिया में पकड़ियल सिंधियुनि खे वेझो आणण लाइ पहिरियों कदम। सिंधु दर्शन संगम आहे नौजवान तकनीकी माहिरनि जो। सिंधु दर्शन मेलाप आहे क़ाबिल ऐं मक़बूल फनकारनि जो। पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण, प्रोग्राम करण, ॾिसण हिकु अहिड़ी कोशिश साबित थींदी जेका देश परदेश जे सिंधियुनि खे पाण में मिलाए सघे। सिंधु दर्शन ते तव्हां दर्शन करे सघंदा पंहिंजी संस्कृति, सभ्यता, रीतियुनि ऐं रस्मुनि जो, कला ऐं विंदुर जो। अचो त गॾिजी पाण में ॻायूं ऐं वॼायूं, पंहिंजी कला, साहित्य ऐं ॿोलीअ खे बचायूं। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, ॻायूं वॼायूं, ॿोली बचायूं। छा लॻो तव्हांखे त मां रोज़ वांगुरु अची पकाईंदसि? ना, अॼु त तव्हांखे ॾाढो मज़ो अचण वारो आहे। हू छा आहे न, असां सभिनीनि न मिली करे ॾाढी महिनत कई आहे। पसंदि अचे त सभिनीनि खे ॿुधाइजो, न अचे त मां आहियां न, मूंखे ॿुधाइजो। A frog goes into a bank and approaches the teller. He can tell from a nameplate that her name is Patricia Wack. Miss Wack, I'd like to get a छुट्टा नहीं $30,000 है। loan. साईं तव्हां मूंखे लॻो कोई भिखारी आ, ग़लती थी वई साईं। ग़लतीअ जा पुट, जे वरी कॾहिं मुंहिंजी कुर्सीअ ते वेठो आहीं त न साईं, गुस्सो छॾियो, तव्हां वियो, मां तव्हां लाइ गर्मा गरम स्पेशल चांहि तो खणी अचां। ए मस्को वस्को पोइ लॻाइजांइ। पहिरियों इहो ॿुधाए, बोणी थी? न साईं, सुबुह खां मक्खियूं पिया मारियूं। अरे छॾियो, हिकु तरीक़ो आहे हिकु शरीफ़ माण्हू सां पेश अचण जो। छॾियो मुंहिंजो कालर। तव्हां केतिरा शरीफ़ आहियो ऐं केतिरा माण्हू आहियो, हिन जो फ़ैसिलो असां साफ़ कंदो। ॻाल्हि छा आहे वाशू? साईं, ही शरीफ़ माण्हू पंहिंजी बैग बस स्टॉप ते रखी भॼी रहियो हो। नॉनसेंस, मां पंहिंजी बैग छॾे छो भॼंदुमि? तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे। ग़लतफ़हमी थी आहे त पोइ बैग खोले ॾेखारण में एतिरो हीलो हवालो छो? पर बैग में कुझु हुजे त खोले ॾेखारिया न। जे बैग में कुझु बि कोन्हे त तोखे खोले ॾेखारण में एतिराज़ कहिड़ो आहे? मां तव्हांखे कीअं सम्झायां? सम्झाइण जी काई ज़रूरत कोन्हे साहिब। मूंखे त लॻे थो हिन बैग में बम आहे। बम बम? 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 हा बम। साईं, शहर में अहिड़ियूं वारदातियूं वधी वयूं आहिनि। हिन जहिड़ा माण्हू बस स्टॉप ते, सिनेमा हॉल में, थिएटर में बैग में बम रखी हलिया वेंदा आहिनि ऐं पोइ बम फाटंदो आहे ऐं थींदो आहे धमाको। छा मां तव्हांखे टेररिस्ट थो लॻां? असांजो साहिब इंस्पेक्टर कान लॻंदो, पर आहे न। इंस्पेक्टर साहिब, मां तव्हांखे कीअं सम्झायां? हिन बैग में बम नाहे, मूंखे वञण ॾियो प्लीज़। ठीकु आहे, तूं वञी थो सघीं। मां वञी सघां थो? हा। थैंक यू इंस्पेक्टर साहब, थैंक यू वेरी मच। पर ये बैग खोले ॾेखार, उन खां पोइ। व्हाट? हा, ही बैग खोले ॾेखार, हुन खां पोइ भले वञ। पर इंस्पेक्टर साहब। पर छा? जे बैग में बम कोन्हे त ॾके छो थो? ॾकण जी ॻाल्हि कोन्हे, दरअसल मां हिन बैग जी चाबी भुलिजी आयो आहियां। ॾिठो
मुंहिंजो शक सही निकितो न? मूंखे पहिरियों ई दाल में कुझु कारो नज़र पियो अचे। इंस्पेक्टर साहिब मुंहिंजो विश्वास कयो, मां सच में हिन बैग जी चाबी घर विसरी आयो आहियां। त ठीकु आहे, तूं पंहिंजे घर जो एड्रेस ॾे, असां हवलदार मोकिले चाबी घुराए था वठूं। ओ माय गॉड, तव्हां सम्झण जी कोशिश कयो। मां सभु सम्झी वियो आहियां। जेसि ताईं तूं इहा बैग खोले न ॾेखारींदे तेसि ताईं हितां वञी न सघंदे। तव्हां थींदा केरु आहियो मूंखे हिते रोकण वारा? मां थींदो केरु आहियां? मां केरु थींदो आहियां? देवा ॿुधाइस। छको। छा चए? मां तोखे छको थो नज़र अचां? साईं, मां तव्हांखे छको न चयो, सच न छको आहियो, इन करे मुंहिंजे मुंहं मां निकिरी वियो। बंदि कर इहो दॿो। इंस्पेक्टर साहिब मूंखे वञण ॾियो, मूंखे देरि थी रही आहे। त असां छा कयूं? लिसन इंस्पेक्टर, आई एम अ बैंक मैनेजर, यू कांट डू दिस टू मी, लेट मी गो, अदरवाइज आई विल टॉक टू कमिश्नर। अंग्रेजी? हाँ? अंग्रेजी? इंस्पेक्टर साधवानी सां अंग्रेजी? हाणे मां तो ॾिसां तूं हितां कीअं थो वञी। हाणे त पहिरियों इहा बैग खुलंदी ऐं जे बैग मां अहिड़ो जहिड़ो कुझु न निकितो तॾहिं तूं हितां वञी सघंदे, न त राम राम साहिब। अरे चंदू चड्डी, तूं हुते वञी वे, मां तोसां पोइ ॻाल्हाईंदुसि। अचे चंदू, अचे यार, वे। ॿियो ॿुधाए, धंधो पाणी कीअं पियो हले? ॾाढो ख़राब पियो हले साहिब। महांगाई एॾी वधी वई आहे जो माण्हुनि जा खीसा ई ख़ाली था निकिरनि। कंहिंजो बि खीसो कप या त हुन मां सुसाइड नोट या लव लेटर या वरी एक्सपायरी डेट वारी पास निकिरंदी आहे। जे पैसा न निकिरंदा त असांजो घर ख़र्च कीअं हलंदो ऐं असांजा ॿिया शौक़ कीअं पूरा थींदा साहिब? कसम ब्लेड जी हुजूर, इन पैसनि जे करे ई त पंहिंजी घरवारीअ सां झगड़ो करे निकितो आहियां। चयोमांसि हिकु कोप चांहि जो रख, पाणी टकाए कोप में खणी आणे ॾिनई। चयोमांसि हीअ चांहि आहे? त चयईं खीर खंडु चांहि जी पती ख़तम थी वई आहे, चांहि पीअणी अथई त वञी वठी अच। कसम ब्लेड जी हुजूर, उहो गुस्सो लॻुमि जो खयुमि ब्लेड ऐं निकितुमि शिकार करण। त कोई शिकार मिलियो? मिलियो न हुजूर, ॾिसण में त को वॾो मुर्गो पियो लॻे, पर निकिता रुगो 1000 रुपया। अरे भागते भूत की लंगोटी सही, पर तोखे शिकार मिलियो किथे? स्टेशन ते हुजूर, जीअं ई ॿाहिरि निकितो मौक़ो ॾिसी हयोमांसि कोको ठका। तूं ज़रूर तरक़ी कंदे चंदू। हा असांजे साहिब वांगुरु। हाँ वटो हुजूर, 500 रुपया 50-50, 300 रुपया ॾींदुमि जोए खे, बाक़ी 100 जो आकड़ो मटको ऐं पत्तो। ऐं बाक़ी 100 रुपया छा स्विस बैंक में रखाईंदे? कसम ब्लेड जी हुजूर, असां को मंत्री आहियूं छा जो कारो पैसो स्विस बैंक में रखंदासीं? पर हा, पंहिंजे पुट खे मंत्री ज़रूर ठाहींदुसि। हा, हाणे खां ई हुनखे सलाम ठोकींदा अचूं। अरे यार, जे तुंहिंजो पुट मंत्री थी वञे त असांखे भुलिजी न वञे। अरे यार, हाणे चांहि कॉफी पी अचूं। अरे न इंस्पेक्टर, हाणे मां हलां थो। घरवारी स्टोव ते रखियल चांहि वांगुरु टकंदी हूंदी। जे इहा ॻाल्हि आहे त मां तोखे रोकींदुसि न, तूं भले वञ। इंस्पेक्टर साहब, मूंखे हिकु कंप्लेन लिखाइणी आहे। ओए मामू, ही त हुयो जिंजो जेब असांजे बा कटियो। अरे यार, ही त वियो अॼु कम खां लॻे थो। जल्दी सां ॾिसंदासीं हिकु नंढे से ब्रेक खां पोइ। धंधे में चीटिंग? अरे एतिरो मारींदो मैं न त चंदू चड्डीअ खां चंदू लंगोटी थी वेंदे। नंढे साहिब, हू माण्हू कूड़ थो ॻाल्हाए।